शहदादकोट में आल पाकिस्तान नौजवान इताद पारां शहीद नवाब सैफुल्ला खान मक्सी क्रिकेट टूर्नामेंट कोठाई वई। शहर के शहीद जुल्फकार अली भुट्टो क्रिकेट ग्राउंड में रथियल फाइनल मैच में आल पाकिस्तान नौजवान इताद के चेयरमैन नवाबज़ादा मीर मोहम्मद ज़रीन खान मक्सी, डीएसपी शहदादकोट यार मोहम्मद रिंद, डीएसआर रेंजर्स अब्दुल हकीम अकबर खान मक्सी, इमदाद खान मक्सी, मखदूम खान मक्सी, माशूक अली मक्सी, अब्दुल हमीद कम्बो, अब्दुल रहमान जुणेजो, अली मक्सी, बाबर मक्सी, फहद मक्सी, बबलू मक्सी समेत ॿियनि टूर्नामेंट में शिरकत करे रांदि ॾिठी। उन मौक़े ते फाइनल मैच में अली 11 ऐं काका 11 में आमूं साम्हूं मुक़ाबिलो थियो, जंहिंमें टॉस काका 11 खटे पहिरियां बैटिंग कई, जंहिंमें 8 ओवरनि में 93 रन्सूं खणी मुख़ालिफ़ टीम खे 94 रन्सनि जो हदफ़ ॾिनो। अली 11 6 ओवरनि 4 बालनि में हदफ़ पूरो करे मैच पंहिंजे नाले करे वरिती। उन मौक़े ते मीर मोहम्मद ज़रीन मक्सी ख़िताब कंदे चयो त सिहत जी सरगर्मियुनि लाइ रांदि रूंद तमामु ज़रूरी आहे, जंहिं करे अहिड़नि सरगर्मियुनि खे जारी रखणु घुरिजे। हिन जो चवणु हो त जिते रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा आहिनि उतां जूं इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। आख़िर में रांदि खटींदड़नि में ट्रॉफियूं ऐं ॿिया इनाम पिणु विरिहाया विया।